former minister and former member of Legislative Assembly, Shri Gurmukh Jagwani sir. कविता जी मां सम्झा थो त टाइम वधीक थी वियो आहे कुझु पेट में बि हलचल हली रही आहे कुझु दिमाग़ में उत्सव आहे त जेके असांजी स्टेज ते जेका सिंधियत जी जेकी माला जेका असांजी पड़ोसी आहे जेका कान साम्हूं स्टेज ते वेठी आहे त उन जूं ॻाल्हियूं ॿुधो पर टाइम जे हिसाब सां असां 2-3 मिंट तव्हां सां ॻाल्हायूं ऐं तंहिंखां पोइ असांजा हाज़िर असांजा मालिक ऐं ख़ासि करे जंहिंजी आशीर्वाद सां मां हिन धरतीअ ते जेको कुझु पातो आहे उनजी आशीर्वाद सां उनजी रहमत सां अहिड़ा असांजा हाज़िर रूप साईं सादरा साहिब सचे साईं सतरामदास साहिब की आयो नाल कयो कंहिं चयो आहे त साईं कीन बणाए कंहिंखे कॾहिं बि मोहताज साईं कीन बणाए कॾहिं कंहिंखे बि मोहताज सिंधियुनि जे सिर ते रहे शल सदाई ताज सिंधियुनि जे सिर ते रहे शल सदाई अॼु हिन 7वीं इंटरनेशनल सिंधी सम्मेलन में हाज़िर रूप साईं सादरा साहिब असांजा भगत अमर शहीद तौराम साहब परिवार मोसे राजेश कुमार ऐं सभिनी जा नाला खणूं सभु मुंहिंजी सिंधियत जा शीदाई जेके बि स्टेज तां नक्शा जा सिंधी कमरा कढिया था भारतीय सिंधी सभा जा असांजे साम्हूं वेठल राजभाई मनवानी राम देवराणी जी अनेक असांजा नानक राजा साहब सभु ॾिठऊं सभिनी खे पहिरियों मां दिलि जी गहराई सां हिन इंटरनेशनल 7वीं सिंधी सम्मेलन में तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अभिनंदन थो कयां ऐं धन्यवाद थो चवां त तव्हां असांजे हिकिड़े सॾ ते नंढे कुर्बाई ते सॾ ते पूरी दुनिया में सिंधियत जी लाज रखण लाइ सिंधियत ते प्यार करण लाइ तव्हां सिखिया आया आहियो सभ खां पहिरियों मां सचे साईं जे दरियाई खे अरदास थो कयां त हे मुंहिंजा सता बादशाह दुनिया भर जे सिंधियुनि जी हिंदुस्तान में रहंदड़ सिंधियुनि जी पूरी वर्ल्ड में रहंदड़ सिंधियुनि जी भारत में जेकी हर हिकु सिंध खे सुखियो सतावो रखजाए ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधियत जो शान क़ाइमु रखजाए ख़ुशी ऐं फ़ख्र जी ॻाल्हि इहा आहे त सोना सिंधी ऐं अक्सा जेको हे 7वीं इंटरनेशनल सिंधी सम्मेलन दादा वासवानी जे शहर पूना में कयो आहे उहो पंहिंजो पाण तारीख़ में मां एतिरो कंदुमि साईं सुनहरे अल्फाज़नि सां उहो तारीख़ जे वर्कनि में लिखियो वेंदो छो जो अॼु हिन सम्मेलन जे ॾिसी करे मूंखे यादि थो अचे त असांजे शुरूआती जेके हींअर असां श्रद्धांजलि ॾिठीसीं दादा प्रेम लालवानी साहब जंहिं मूंखे लॻे थो 1994 में न्यूयॉर्क में सिंधी सम्मेलन जी किट रखी हुई उन्हनि सभिनी बानीकारनि सां मिली करे हिकु नंढो बूटो लॻायो हो जेको पहिरियों अमेरिका में हलियो पर वधी उहो वणो थियो ऐं उहो ग्लोबल जी शक्ल इख़्तियार करे अक्सा जे रूप में असांजे साम्हूं मां अॼु हिन सम्मेलन में जिन बि शिरकत कई आहे हिकिड़ी ॻाल्हि पक सां चवां थो त हीअ सम्मेलन में जेके बि आया हुआ तव्हां सभु ज़रूरु यादि हिन सम्मेलन खे रखंदव पर जेके न बि आया आहिनि साईं जंहिं महिल हिन सम्मेलन जे बारे में ॿुधंदा या हिन सम्मेलन जो वीडियो ॾिसंदा या हिन सम्मेलन जी किथे बि ॻाल्हि आई त ॾिसी करे पंहिंजो पाण बि पछताईंदा त छा असां छो न हिन 7वीं सम्मेलन में वियासीं सम्मेलन जो मक़सदु जेको आहे इंटरनेशनल सम्मेलन जो ऐं ख़ासि करे मां ईअं बि चवंदो आहियां त मलेशिया इंडोनेशिया ऐं आख़िरि में कोविड खां पहिरियों जेको असांखे हिकिड़ो अणविसंदड़ जेको स्पेन में सतीश राज सिंघाणी सम्मेलन में प्यार ॾिनो इहे असांखे कॾहिं बि सम्मेलन त सभु सुठा थिया पर ख़ासि करे इहे सम्मेलन अहिड़ा थिया जंहिंमें असांखे हिकिड़े दिलि में सम्मेलन जे बारे में सिंध जे बारे में प्यार हूंदो ऐं ख़ासि करे जॾहिं असां मिली करे मलेशिया खां सम्मेलन में असांजे हाज़िर रूप साईं सादराम साहिब खे आणे उन्हनि जी जॾहिं शिरकत कईसीं उन्हनि जो आशीर्वाद वरितोसीं त हिन इंटरनेशनल सम्मेलन जी शिकल ई मटी वई आहे रूप बि मटी वई आहे अॼु मां सम्झां थो जेको फ़ख्रु था चवंदो जेके बि तव्हां स्टेज ते खाओ जेके बि तव्हां साईं खाओ अधु खां वधीक माण्हू सिर्फ़ु असांजे मुश्किल साईं जो नालो ॿुधी करे हिन सम्मेलन में गौर कंदा त एतिरो ई अहिड़ो मौक़ो आहे जिते साईं आराम सां 3 ॾींहं माण्हुनि सां मिली पंहिंजी आशीर्वाद ॾेई सघंदा आहिनि न त साईं खे वञण खां पोइ त कलाक 2 कलाक टाइम बि न मिलंदो आहे साईं सां मिलण लाइ इंडस्ट्री बि आहे त साईं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां हिन सिंधी सम्मेलन में आया सिंधी सम्मेलन जो जेको मक़सदु आहे असांजो त कहिड़े बि तरीक़े सां सिंधी भाषा हुजे सिंधी ॿोली हुजे सिंधी साहित्य हुजे सिंधी सकाफ़त हुजे उन्हनि खे असां पहिरियों इहे सम्झंदा त सम्मेलन जे ज़रिए सां वधाईंदा आहियूं पर आस्ते आस्ते असां
सम्मेलन में जंहिं महिल सिंधियुनि जे घरनि जी ॻाल्हि कईसीं तव्हांजी मां तव्हांखे ॻाल्हि बढ़िया ॿुधाइण चाहियां जंहिं महिल असां उल्हासनगर में सिंधियुनि जे लाइ घर बाथरूम ठाहियासीं जेको असां प्रोजेक्ट हथ में कयोसीं भले गवर्नमेंट को कयो आहे असां 12 कोशिशूं कयूं हुई जंहिंमें असां 350 बाथरूम ठाहे चुका आहियूं पर उहो त ठाहे चुका आहियूं अक्सर जो पैसो अलॻि पियो आहे पर जेका ख़ासि ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां थी त जंहिं महिल असां साईं साधराम साहिब वियासीं सभु पानी का मदाना मुरली मां हेॾे महफ़ल उल्हासनगर में त साईं हिकिड़ो जेको त जंहिं महिल असां साईं जे घर वियासीं साईं जॾहिं आया इंडिया में साईं सां ॻाल्हि कईसीं त साईं असां हिकु प्रोजेक्ट कयो आहे त तव्हां यकीन कंदव त साईं हिकिड़ो यकीन चयो अरे बाबा जेको तव्हांखे खुटे जेतिरो खुटे ओतिरो मूंखां डबल वठी वञो प्रोजेक्ट खे बंदि न कयो इहे असांजा हाईलाल असां लखनऊ वियासीं लखनऊ में साईं चांदूराम साहिब घुराए करे चयो हिन प्रोजेक्ट लाइ हीअं आङुर के न मुरली दादा जो साईं लख अरे 3 करोड़ त इहे जेके असांजा संत आहिनि जेके गादी नशीन आहिनि जंहिंखे गादी बि जंहिं महिल असांजे सम्मेलन सां जुड़िया न थियूं त असांजी सिंधियत जी सम्मेलन जो मक़सदु ई मटिजी वियो आहे असां में स्पिरिचुअलिटी छा आहे सिमरन अची वई सिमरन असांखे योगा ॾे शिफ्ट कयो अहिड़े तरीक़े सां खोड़ असां चेंजिस आणे छॾियूं आहिनि सम्मेलन में अॼु वॾे फ़ख्र जी ॻाल्हि इहा आहे साईं त हिन सम्मेलन में 100 खां वधीक NRI अॼु ताईं वॾे ई कान पर सुठी जेंटली 100 खां वधीक जी आई आहे मां टाइम कान वरितो पर वॾे फ़ख्र सां चवां थो त 27 साल में अहिड़ो सम्मेलन आहे जंहिंमें तव्हांजो घणा ई मक़सद हाणे जेके तव्हांखे मां ॻाल्हियूं कयूं आहिनि जेका वेंदी तव्हांजे त सिंधी शुरू खां ई दानी लिखाईंदा आहिनि तारीख़ जा पना उथलाए ॾिसो पूरी तारीख़ जे अंदरि सिंधियुनि जे लाइ किथे न किथे उनजे दान जूं ॻाल्हियूं ॾींहं जूं ॻाल्हियूं आहिनि ऐं इहो सबूत असांखे हिन कोरोना में मिलियो जंहिं महिल दुनिया भर जे सिंधियुनि जेके बि वेठा आहिनि पंहिंजे वस अनुसार जिते जेको ग़रीबनि जी शेवा हाणे अचो त अॼु असां इहो पढ़णु कयूं त जेके असांजा फॉरेन में सिंधी रहनि था या जेके हिते अॼु इंडस्ट्रियलिस्ट सिंधी आया आहिनि जेके असांजा बिज़नेसमैन सिंधी आहिनि वॾा वॾा उन्हनि खां मुंहिंजी रिक्वेस्ट इहा आहे सम्मेलन जी मार्फत अक्सा ऐं सिंधी काउंसिल सिंधी सोना सिंधी पूना असां जेके कमेटी में आहियूं मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे सभिनी इंडस्ट्रियलिस्ट ऐं बिज़नेसमैन चवनि तोराणी साहिब हुजनि असां अक्सा वारा हुजनि त जिते बि साईं तव्हांखे कोई सिंधी ग़रीब लिखाम अचे बेरोज़गार लिखाम अचे उहो ग़रीब गुरबाइल हुजे त पहिरियों उनखे शान सुठो पंहिंजे सिंधी भाउ खे कम में आणियो त सिंधियुनि में जेका गुरबत आहे उहा निकिरी वञे चवंदा आहिनि त वक़्तु ऐं वक़्तु माना टाइम वक़्तु मतिलबु नसीब वक़्तु ऐं वक़्तु कॾहिं बि गॾु न हलंदा पर जंहिं महिल उहे हलंदा आहिनि त इंसान जो तक़दीर नसीब मटाए छॾींदा आहिनि अॼु मां फ़ख्र सां चवां थो त तव्हां सभिनी सां वक़्तु ऐं वक़्तु गॾु थो मिले अॼु कुदरत तव्हांजे मथां महिरबानी अॼु करे इन महिरबानी खे उन कुदरत जी महिरबानीअ खे यादि करे जिते बि जेको ग़रीब हुजे उनजे मथां रहम कयो पाण कंदो जेका बि मदद थी सघे कंहिंखे नौकिरी ॾियणी आहे कयो छो जो चवंदा आहिनि त भॻवान खे किथे न ॻोल्हियो भॻवानु टिकाणे में न मिलंदो आहे पर कंहिं ग़रीब जी अमर जी भॻवान सभु चई आहिनि साईं त कंहिं ग़रीब जी शेवा कंदो त भॻवानु तव्हांजे पाण ईंदो बसि हिन सम्मेलन जी मार्फत इहो ई तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी आहे तव्हांखे आयो तव्हांजी सभिनी जी तमामु वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो बसि एतिरो ई चवंदुमि त 27 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन दुनिया में सिंधियुनि जी शान आहे कनि था ॻाठ समाज जो ऊचो सम्मेलन जो लक्ष्य महान आहे ॾियनि था दिलि जी गहराइनि सां सम्मेलन खे शुभकामनाऊं ॾियूं था दिलि जी गहराइनि सां सम्मेलन खे शुभकामनाऊं कंदा सिंधियत जो विकास वाधारो खूब थींदो मुंहिंजे सचे साईं झूलण जे लाइ तव्हां सभिनी वॾी महिरबानी तव्हां सभिनी खे सचो सतनाम ऐं मां हाणे सिमरन खे रिक्वेस्ट कंदुमि अची मुंहिंजे मुर्शिद मुंहिंजे साईं आदर साईं साधराम जान खे विनती कंदा हाणे आशीर्वाद जा ॿ लफ़्ज़ असांखे पंहिंजे मुख जेके मोती साईं जा आहिनि उहे तव्हांखे ॿुधाईंदासीं मां सिमरन खे रिक्वेस्ट कंदो अची करे साईं दर्शन करूं और सिर्फ निहारियूं
छो असां सभु स्पिरिचुअल सोल्स आहियूं, असांखे ज्ञान ॾियण वारा साईं साहब सचो सतराम। सचो सतराम। जय झूलेलाल। पाठ साहब अक्सा ऐश्वर्या सिद्धि की तरफा 47वें इंटरनेशनल सिंधी सम्मेलन की शुभ शुरुआत के मौके पे सब शामिल थिया। सो अहिड़े शुभ मौके पे अक्सा ऐश्वर्या सिद्धि के सभी साथियों ऐं सभी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राणकी साहब सिंह जी तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। सिंधी सम्मेलन जो मक़सदु हूंदो आहे असां सभु पाण गॾिजी करे अॻिते वधूं, पंहिंजी ॿोली संस्कृति साहित्य ऐं संस्कारनि खे खणी करे अॻिते वधूं। छाकाणि असां सभु सिंधी अॼु खां न पर हज़ारनि सालनि खां वठी तहज़ीब याफ़्ता संस्कारवान ऐं सिविलाइज्ड आहे। असां सभु हज़ारनि सालनि खां ॾिसंदासीं त असां केतिरो अॻिते वधियासीं। मुंहिंजो दड़ो जंहिंखे उजड़े 5 खां 7 हज़ार साल थिया, एतिरी वॾी सिविलाइज्ड हुई त पोइ असां ईअं न सम्झूं असां कोई 5-7 हज़ार साल पुराणा ई सिविलाइज्ड आहियूं। उहो उन वक़्त जो आहे जॾहिं असांजी अहिड़ी सिविलाइज़ेशन ख़तमु थी, यानी कई गुना अॻु में वक़्त में असां केतिरा अॻिते वियासीं ऐं असां हर खेत्र में ॾिसंदासीं, कोई बिज़नेस हुजे, साइंस हुजे, हेल्थ हुजे, जंहिं में पाण खे ॾिसंदासीं असां तमामु घणो अॻिते रहिया आहियूं। जेसि ताईं तहज़ीब या सिविलाइज़ेशन सवाल आहे उहो असां मुंहिंजे दड़े मां सम्झी सघूं था। जेसि ताईं हेल्थ जो सवाल आहे त पोइ असां ॾिसंदासीं त अॼु में जंहिं वैदिक तिब के हिकमत के नए सिर्फ जान उनखे नओं बणायो ऐं अॼु में वैदिक तिब में या हिकमत में जंहिंजो सभ खां वधीक नालो वरितो वेंदो आहे उहो आहे वाघ भट्ट। ऐं वाघ भट्ट सिंध में पैदा थियो ऐं उन सिंधी हेल्थ खे हिकमत खे मेडिकल साइंस खे एतिरो घणो अॻिते आयो। तंहिंजे करे असां हेल्थ में बि सभ खां ऊचो आस्थान रखियो। असां साइंस में ॾिसंदासीं तॾहिं बि असां जॾहिं 6 या 7 क्लास में पढ़ंदासीं, नियर अबाउट 76-77 में, त उन वक़्त में असांजो टीचर थोरो ॿुधाईंदो जे असां एतिरो त पाण में तरक़ी याफ़्ता हुयासीं जो जॾहिं सिंध में कोई हमलो या अटैक कर ईंदो समुंड जे रस्ते खां असां वटि उन वक़्तु अहिड़ा शीशा हुआ जेके अॼुकल्ह सोलर सिस्टम मां अचनि था, जेको सिर्फ़ु सिंध जे साम्हूं रखी करे उन्हनि खे साम्हूं ॾींदा ऐं उन मां एतिरी त गर्मी निकिरंदी जो सभु बोरा ऐं जहाज सड़ी करे ख़तमु थी वेंदा हुआ।
यानी असां हर खेत्र में तमामु घणो अॻिते रहिया ऐं हमेशह वरी उन तरफ़ वधी रहिया। छाकाणि अॼु असांजा जेके बि नौजवान ॿार वॾा जेके बि आहिनि जिते वॾनि महिनत कई आहे, हक़ीक़त में ॿारनि में पंहिंजो पाण खे घणो अॻिते आया, हर तरीक़े सां उहे अॻिते आया ऐं असां सिंधी डिग्री घुमी रही आहे। असांजो वास्तो शुरू खां पूरी दुनिया सां अॻिते जेको असांजी तहज़ीब रही आहे, संस्कृति रही आहे। असांजा कारोबार केतिरनि बि देशनि में ॻोढ़ाइनि हिसाबनि में असांजा हलंदड़ हुआ ऐं उहे सभु तमामु घणो कामयाबु बिज़नेसमैन हुआ, पर सभु जेके दुनिया में जिते में रहंदा वरी अची करे सभु सिंध में मिलंदा। पर जॾहिं 47 खां बाद पार्टीशन थी त पोइ ॾिसंदासीं पूरी दुनिया में सभु सिंधी पखिड़िजी विया, कोई किथे, पर असां पंहिंजे मिलण जी ऐं गॾिजण जी उहा गॾिजाणी कॾहिं बि न ॾिसासीं। ऐं अॼु बि हर जॻह ते ख़ासि करे अफ़ज़ा जे प्लेटफॉर्म तरफ़ां हर साल दुनिया में वरी असां जिते बि गॾु थींदा उते दुनिया जा सभु सिंधी मिली करे वरी उते नई सिंध पैदा कंदा आहियूं, वरी सभु सिंधी गॾिबा ऐं सभु हिकिड़ो पंहिंजो पाण नओं जुनून भरींदा। छाकाणि जेको ही पाण सभु गॾु थिया उनजो मक़सदु असां सभु मिलूं, न सिर्फ़ु मिलूं पर मिली जुली रहूं ऐं मिली जुली अॻिते वधूं, हिकु ॿिए जो ख़्यालु कयूं, हिकु ॿिए सां बहितर वीचार वधियूं ऐं ख़ासि करे इहा सॼी ॿोली ऐं संस्कृति उहा सदाई ज़िंदा आहे। ऐं ॿोली ऐं संस्कृति खे ज़िंदा करणु हक़ीक़त में असांखे ॾोहो ॾींदा आहियूं, इहा पंहिंजो कसूर मञींदा आहियूं कि शायदि असांखां ॿोली हली वई आहे, शायदि असांजी संस्कृति न रही आहे। हक़ीक़त में असां हिन में यकीन या बिलीव न रखंदा, छाकाणि त मालिक असां सभिनी खे एतिरी हिमत ॾिनी आहे त असांखे वरी पैदा करे सघूं था। जेकॾहिं थोरे वक़्त जे लाइ असांखां ॿोली ऐं साहित्य या तहज़ीब असांखे थोरो दूर बि थी आहे त उनजो कारण सिर्फ़ु इहो रहियो आहे, छाकाणि जॾहिं उतां आयासीं कोई किथे हलियो वियो, कोई किथे हलियो वियो ऐं हर कंहिंखे पंहिंजी जीविका पंहिंजी ज़िंदगी गारण में थोरी ॾुखी पई लॻे। इन करे जॾहिं इंसान थोरो बुखायल तो पोइ उनखे रोटी जी तलब थींदी आहे, उनखे ॿियो कुझु न सम्झ में न ईंदो। पर जॾहिं उहो ई इंसान थोरो ड्रायल हूंदो आहे यानी भरियल हूंदो आहे त पोइ हू ॿियनि खे खाराइण वारो बणिजी वेंदो आहे, पंहिंजे खाइण खां वधीक ॿियनि खे खाराए छॾींदो। तंहिंजे करे उन वक़्तु जेके हालात हुया, जेको माहौल हुयो उहो इहो रहियो तो कोई किथे पंहिंजी मजबूरी में हली, पर हाणे असां जो मजबूरी ख़तमु थी, तंहिंजे करे वरी वरी असां सिंधी जिते बि मिलंदा आहियूं पंहिंजी ॿोली ऐं साहित्य जो नालो ज़रूरु खणंदा, उन तरफ़ वधण जी असां ज़रूरु कोशिशि कंदा। जेका कोशिशि या ॻाल्हि सिर्फ़ु हक़ीक़त में ॻाल्हि न आहे पर वधण जी बि हिमत आहे। ऐं हिमत असांजी अहिड़ी आहे जो शहंशाह सतगुरु साईं सत रामदास साहिब जो मिसाल हिकिड़ो परिवार उन्हनि वधायो ऐं जो असांजो नौजवान ॿार आहे हू कंहिं ॻाल्हि में संस्कार या चङाई में नथो अचे, हर अवगुण अथसि दुर्गुण अथसि, थोरो ख़राबु आहे, तॾहिं उहो नौजवान न नज़र
तो साईं ने तके करे मुस्कुरायो, ॾिसी करे मुस्कुरायो, चइबो छा कया? चइसि बस ग़लतियूं कंदे कंदे, पाप कंदे कंदे मूंखे आदत पइजी वई आहे। हाणे मुंहिंजो मन एतिरो मलीन थी चुको आहे जो मुंहिंजी आदत वञे ई नथी। कोशिशि बि कयां थो, कोई चवे बि थो, पर हाणे मां मुंहिंजे वसां न छा कयां, मूं में हिमत ई न आहे। तॾहिं साईं मूंखे चयो, चए था कुझु लकड़ियूं खणी आ, जेको बि कख काना कुझु बि हुजे, ऐं हू जेके कख काना असांजे पासे में खणी आया। त साईं ने मूंखे चयो, चइण खे तीली ॾेई, हुन तीली ॾिनी, सिधी से ॻाल्हि सुकियूं काठियूं काना हुया, बाहि भड़कियूं थी। तॾहिं साईं जो के विसाए वो वञण लॻो, चए काॾे पाणी भरिजा, चए पाणी केॾो रहंदा हितां ॿाहिरि। त साईं खां परियां हिकिड़ी नाली पई वई गंदे पाणी, मुंहिंजो त गंदो कोई ॻाल्हि आहे। जेको नाली जो पाणी हुयो गंदो, उहो खणी करे बाहि जे मथां विधाई, त बाहि बि सामी वई। तॾहिं सॼे साईं चयो, चए पाणी बिल्कुलु साफ़ ऐं शफ़ाफ़, निर्मल ऐं शीतल हूंदो, जेको सॼो जीवन हूंदो, असांजी ज़िंदगी हूंदी। पाणी असां पीऊं आहे, पाणी न पीऊं त न हूंदासीं, पर जॾहिं उहो पाणी बिल्कुलु मैलो थी वञे, ख़राबु थी वञे, अहिड़ो थी वञे गटर जो बणिजी वञे, उनखां बाद में इन पाणी में एतिरी ताक़त आहे जो बरतड़ बाहि खे विसाए सघे थी, उहा उनजी ख़तमु न थींदी आहे। त साॻे नमूने असां इंसान जेके बि आहियूं, असां कॾहिं बि पंहिंजे इख़लाक़, पंहिंजे किरदार, पंहिंजी संस्कृति, पंहिंजे संस्कारनि खां केतिरा बि दूरि हलिया वञूं, असांजो मन केतिरो बि मैलो थी वञे, पोइ बि मालिक असां ते अहिड़ी रहमत कई आहे, जंहिं वक़्तु चाहे मैले पाणी खे वरी मालिक जी रहमत में आणूं, चङे रस्ते ते आणूं, वरी साफ़ ख़राबियूं ख़तमु थी वेंदियूं, बणिजी करे उथंदासीं, वरी बहितर थी करे उथंदासीं। तंहिंजे करे असां सभिनी इंसाननि खे उन सॼे साईं चयो, एतिरी शक्ति ऐं रहमत आहे जो असां कहिड़ा बि थियूं वरी कंहिं वक़्तु बि चमकी सघूं था। तंहिंजे करे असांजी ॿोली, असांजी संस्कृति, असांजी सभ्यता अगरि थोरी हेॾे होॾे थी थी सघे, असांजी मजबूरी को ख़ुशी सां कोन्हे वञे, पर जॾहिं उहे ॾुखियाई हाणे ख़तमु थिया आहिनि, त वरी असां उन सॼे साईं जी रहमत, वरी रहमत अचणु शुरू थी आहे, वरी हिमत अचणु शुरू थी आहे। हाणे असां जॾहिं बि गॾु थींदा आहियूं, सिंधी ॿोली, संस्कृति, साहित्य, तहज़ीब, तमदुन सभिनी ते ॻाल्हाईंदा आहियूं, न सिर्फ़ु ॻाल्हाईंदा आहियूं, पर उते हलण जी कोशिशि बि कंदा आहियूं। ऐं जॾहिं इहो सॼो ॻाल्हाइण ऐं चवणु आहिस्ते आहिस्ते असांजा ॿार ॿुधंदा, थोरे वक़्तु में वरी असांजे सच साईं जी रहमत सां ॿोली, संस्कृति, सभ्यता वरी चमकी उथंदी, वरी असां साफ़ सिंधियुनि वांगुरु वरी रोशन थींदासीं, जेका असांजी तहज़ीब ऊचाई 5000 6000 हज़ारे साल अॻु में हुई, असां वरी चमकंदासीं, वरी अॻिते ईंदासीं ऐं वरी पंहिंजो पाण खे वधाईंदासीं। तंहिंजे करे ही जेका बि कोशिशि ऐं काविश आहे, जेका असां सभिनी सिंधियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे थी, हिकु जॻह ते आणे थी, ऐं इहा हक़ीक़त में उहा असांजी उमंग, हिकिड़ी उत्साह, हिकिड़ी चाहत, न सिर्फ़ु चाहत, पर असांजी दिली तमन्ना आहे त वरी असां अॻिते वधूं ऐं वरी असां पंहिंजो पाण खे उन तरफ़ पंहिंजे ॿारनि खे अॻिते ॾियूं। ऐं मालिक हमेशह असांखे ॿुधंदो रहंदो आहे, असांजी हिमत जी रहमत सदाई गॾु हलंदा आहिनि। सो अहिड़े प्यार भरे मौक़े ते उन सॼे सतगुरू दा, उन ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास वेंदी त जेका ही प्यार भरी कोशिशि में काविशूं थी रहियूं आहिनि, हिकदमि सॼी सहायता, सभ्यता, ॿोली, संस्कार सभु वरी ऊचाई पकड़ असां सां मिली सघी, वरी पंहिंजी ऊचाई खे छोड़ियूं।
जे प्यार भरे मौके थे पर पेट पिता पर सब करे सब गजी करे हली पूरी थी जेका भी आहे छा ॾिसण में वही हिकिड़ो साम्हूं पर हक़ीक़त में जॾहिं सॼो साथ मिलंदो आहे तॾहिं बि ॾिसण सघंदा आहियूं ॾिसण में असांखे हिकिड़ो वण या पेड़ लॻंदो आहे पर जेको वण या पेड़ पाड़ो थींदो आहे उहे ॿाहिरि खां बि सॼी थी अंदरि पर उन पूरी कुवत ऐं ताक़त शक्ति पाणी खाधो सभु उन रूट्स मां मिलंदो आहे सभु उन पाड़ो में मिलंदो आहे तंहिंजे करे ॾिसण में वण ईंदो आहे उहो वण आहे पर सभु कुझु आहे पाड़नि जे करे तंहिंजे करे किताब उन सां गॾु जेके बि साथी आहिनि कार्यकर्ता आहिनि अॻे में रूट्स आहिनि उन सभु गॾु आहे उन्हनि सभिनी खे असांजे मेंबरनि खे कि तव्हां सभिनी सिंधियुनि खे दुनिया में जेके बि जेका आया सभिनी खे 47 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन जी शुभ शुरुआत जे प्यार भरे अवसर से पूज्य देवरी साहब साहिब सतराम धाम राणकी साहब के तरफा आशीर्वाद शुभकामना सच सच जय झूलेलाल घणी घणी महिरबानी साईं घणी घणी महिरबानी तव्हांजे चरणनि में नमन तव्हांजो सादर धन्यवाद कि तव्हां असांखे हेॾो दिलि खोले करे आशीर्वाद ॾिनो इन खां पहिरीं वोट ऑफ थैंक्स खां पहिरीं हिकु विमोचन हिकु पत्रिका जेका सुहिणा सिंधी ऐं अक्सा जे कॉन्ट्रीब्यूशन सां हिकु पत्रिका जो विमोचन कंदासीं मां चाहींदसि कि पत्रिका खे जल्दी सां मंच ते खणी अचूं मुंहिंजो मंच ते मौजूदु साईं साधराम साहब साईं राजेश लाल साहब ऐं सभिनी मानीकारनि सां साईं सुरेश केसवानी साहब डॉक्टर पीटर पीतांबर डलवानी साहब के इनवाइट करण चाहिंदसि जल्दी सां मंच ते उहे व्यवस्थाओं में व्यस्त आहिनि पर जल्दी सां हिन पुस्तिका जो असां विमोचन कयूं जंहिंमें हिन 27 इंटरनेशनल सम्मेलन सां जुड़ियल ॼाण बि आहे ऐं काफ़ी आर्टिकल्स बि आहिनि मां चाहींदसि मंच ते मौजूदु सभई महिमान दादा ललाराम नागवानी जी असांजा अफ्रीका काउंसिल जनरल जा सभई सदस्य श्री सतीश राय सिंघानी जी आदरणीय दीदी रमोला मोटवानी जी पीटर जी अचो साईं 27 सम्मेलन पीटर डलवानी साहब जल्दी सां अची वञो सुवीनियर अनवीलिंग कयूं लाइन सां बीहंदासीं ही हिकु ऐतिहासिक क्षण आहे ही हिकु अहिड़ो हे सभु अॻियां अची वञो थोरो ग्रुप फोटो लाइ मंच ते अॻियां अची वञो मुंहिंजो अर्ज़ु आहे साईं जन सां कि मंच ते अॻियां अची वञनि गुरमुख भैया सभिनी खे अॻियां वठी अचो पीटर भैया तव्हां विच में हलो सभु ॼणा हिन मैगज़ीन जे विमोचन लाइ गॾु ईंदासीं ऐं हिकु ग्रुप फोटोग्राफ थींदो हिक ॿिए जे लाइ जॻह ठाहींदा असां सिंधी थोरो सो सिरकी करे थोरो सो अॻियां थी थोरो पुठियां थी हिक ॿिए जे लाइ जॻह ठाहियूं ऐं हिते बीह करे हिन प्यारी सी पुस्तिका जो विमोचन कयूं ऐं ही हिकु हिन क्षण खे हिकु ख़ुशीअ भरो सिक भरो हिकु ऐतिहासिक क्षण बणायूं Wow, ladies and gentlemen, the grand unveiling. Congratulations to all of us for this grand celebration here at the utmost prestigious 27 Sindhi Sammelan brought to us by Sohana, Swena, Sindhi Pune and Alliance of Global Sindhi Associations, popularly known as AXA. थैंक यू वेरी मच सभिनी महिमाननि जो घणो घणो आभार सभिनी महिमाननि सां अर्ज़ु आहे कि मंच जे साम्हूं पंहिंजो स्थान ग्रहण कंदा ऐं इन खां पहिरीं मां वोट ऑफ थैंक्स लाइ दादा परमानंद खट्टर साहब खे इनवाइट करणु चाहींदसि श्री परमानंद खट्टर जी थैंक यू सो मच स्टेज ते वेठल परम आदरणीय हजूर साहिब साधराम साहिब संत कंवरराम जे गादी नशीन साईं राजेश लाल जी असांजो हिन सम्मेलन जो मेन सुहिणा सिंधियुनि जो प्रेसिडेंट पीटर नालवानी जी एलायंस ग्लोबल सिंधी एसोसिएशन जा दत्तुक्षा लालचंद रनाई स्टेज ते वेठल असांजा सभु साथी ॿाहिरों ऐं हिंदुस्तान ऐं देश विदेश मां आयल मुंहिंजा भाउर ऐं भेनर अॼु ही इनोग्रेशन जेको फंक्शन हुयो
उन में तव्हां सभिनी जेको पहिरों वरितो आहे ऐं हिन सिंधी सम्मेलन खे अॻिते वधाइण जी जेका तव्हां सभिनी यकमुश्त एकता ॾेखारी आहे ऐं हे सम्मेलन 3 ॾींहं हूंदो उन में सिंधियुनि जी जेके बि के कमियूं आहिनि जेके कुझु रहियल आहे उन्हनि कमियुनि खे पूरो करण लाइ हिन डांसर्स मंच ते अची वञो ठराव कया वेंदा ऐं उन्हीअ ते सिंधी जेके अञा बि असांजे मंज़िल ते न पहुता उहे मंज़िल ते कीअं पहुचनि उन्हनि जे लाइ चर्चा वीचारा करे उन्हनि जे लाइ कुझु छा करे था सघूं पिया उन्हीअ ते चर्चा वीचारा थींदी 3 ॾींहं ऐं तव्हां सभु उन्हनि में बहिरो वठी करे ऐं हिते जेके आया हो तव्हां सभिनी जो आभार थो मञियां सिंधी सुहिणा सिंधी पुणे तरफ़ां ऐं ग्लोबल सिंधी एसोसिएशन तरफ़ां तव्हां सभिनी जो वधीक थोराईंदो आहियां जीअं सिंधी जीअं सिंधी मेहरबानी परमानंद